जय बाबा कुदड़ी वाला, जय बाबा गीलाराम। स्टोरी ऑफ बाबा हरदास राम साहिब बर्थ। तव्हांजे जन्म जी पूरी जानकारी कंहिं बि माण्हू खे पतो न हुयो। हेसिताईं तव्हांजे परिवार जे माण्हू भी इहा जानकारी ॾियण में असमर्थ हुया, क्योंकि सिंध में विभाजन माल लूट मार पाए एतिरी हुई। ऑफिसनि ऐं पाठशालनि में भी आग लॻाए करे नष्ट करे छॾियो। इन करे तव्हांजी जनम तारीख़ काथां भी सही न मिली सघी। हिकु ॾींहुं सुबुह जो वक़्तु साल 1971 तव्हां पंहिंजे आस्थान जलगांव साहिब में पंहिंजे विश्राम जी जगह पलंग ते विराजमान हुयो। तव्हांजे कमरे में हिकु ॿिए पलंग ते तव्हांजा आदरणीय सूफी दरवेश साईं ईदनदास नागपुर वारा लेटियल हुया। तव्हां उन्हनि जी सेवा में व्यस्त हुयो। अचानक तव्हां वटि सेवाधारी माई धनी कुझु मायूं गॾु पाण सां वठी करे तव्हांजा चरणनि खे हथ लाए ऐं साईं ईदनदास जन खे प्रणाम करे तव्हां ॿिन्ही दरवेशनि जा दर्शन करे उते ही तव्हांजे पलंग जे साम्हूं वही रहियूं। उन्ही वक़्तु इहो दास तव्हांजे सेवा में व्यस्त हुयो। उन मायुनि ने भजन मधुर स्वर में गॾु मिली ॻाइण शुरू कयनि। भजन समाप्ति खां पोइ माई धनी ने ॿई हथ जोड़े करे तव्हांखे निवेदन कंदे तव्हां खां सवाल कयो, बाबा तव्हांजे जनम जी तारीख़ छा आहे ऐं पंहिंजे जनम जी विस्तार जानकारी ॾियण जी कृपा कयो। तव्हां खिलंदे हिन सवाल जे जवाब खे टालण जी कोशिश कंदे तव्हां चयो, असांखे कुझु पतो कान्हे, कुझु यादि भी कान्हे, पर तूं अचानक इहो सभु छो के कारण पुछे थी? तोखे मुंहिंजे जनम सां छा कम थई? मुंहिंजो जनम पतो करे छा कंदो? माई धनी चयो, बाबा असां तव्हांजो जनम वॾे धूमधाम सां मनाईंदासीं। तव्हां ॿियो सवाल कंदे चयो त मुंहिंजा जानिब मुंहिंजा मालिक हुन जरवारी अमर शहीद जन जो जनम मनाईंदा आहियो? सभई भक्तनि तव्हांजो इहो सवाल ॿुधी शांत थी मथो झुकाए करे मुंहुं हेठि करे वही रहिया। तव्हां ने मौन खे तोड़े चयो, जंहिंमहिल मुंहिंजे सतगुर स्वामी जन जो जनम मनायो तॾहिं मुंहिंजो मनाइजो। तंहिं महिल धनी माई चयो त बाबा तव्हांजा वचन सत्य आहिनि, असां मनाईंदासीं, पर जनम जी जानकारी त ॾियो। पोइ तव्हां ने उहो ई जवाब ॾिनो, मूंखे पतो कान्हे, मूंखे कुझु यादि कान्हे। ऐं शब्द ॿुधी इहो नादान ॿार जेको तव्हांजी सेवा में वेठो हुयो तव्हांजे साम्हूं हथ जोड़े चवण लॻो, बाबा तव्हां त स्कूल मास्तर हुया, त स्कूल मास्तर पंहिंजी जनम तारीख़ कॾहिं न भुलंदा आहिनि। इहा ॻाल्हि ॿुधी ही पासे में वेठल पलंग ते लेटियल साईं ईदनदास जेके केतिरी देर खां इहो सभु ॿुधनि पिया, उन्हनि ने बाबा जन खे साम्हूं सॾु करे चयो,
हरदास बच्चा केतिरी देर खां पुछाई त जेतिरो याद अथई ओतिरो ॿुधाए छॾे ऐं हाणे इतां न वेंदे जेसिताईं तूं हिननि खे ॿुधाईंदे न। तंहिं महिल तव्हांने साईं ईदनदास जी आज्ञा मनी चयो कि मुंहिंजा वॾा भाउ श्री नारायण दास चवंदा हुया कि तुंहिंजो जनम 1904 में थियो आहे ऐं मुंहिंजी पूज्य माता साहिब चवंदी हुई कि तूं भोलो भंडारी आहे। तुंहिंजो जनम सुबुह 6-7 वॻे उहो बि सूमर जे ॾींहं ते थियो हुयो। पोइ असांजी ॾाॾी ॿुढी मथो चुमे करे चवंदी हुई कि हे बच्चा हरदास, तू जॾहिं तू पैदा थिए उन्ही ॾींहुं हालाणी गांव में सभिनि ने शंकर भोले जो सॻड़ो प्रसाद करे पूजा कई हुई। उहो महीनो सॻड़नि जो हुयो। बाक़ी असांखे कुछ पतो कान्हे। तव्हां ॾाढो तव्हांजो कमु ॼाणे हाणे हिन ॻाल्हि खे वरी न कढी ईंजो। उते ई इहो दास वेठो हुयो ऐं सभु ॻाल्हियूं ॿुधे पियो त हिन दास ने बाबा जन जे ॻाल्हियुनि खे जोड़े चयो त बाबा हाणे सिर्फ़ तिथि तारीख़ ॿुधायो त तव्हांजी कृपा थींदी। बाबा जन ने खिलंदे वचन फरमायो त तूं भी त मास्तर आहीं। तो वटि जेके ॿारनि जा माउ पीउ तारीख़ न ॿुधाईंदा तई त तूं कीअं अंदाज़ सां लिखंदो आ त हाणे भी पंहिंजी मास्तरी ॾेखारे। इहो दास इहे वचन ॿुधी करे बाबा जन जी छिपियल ॻाल्हि जो अर्थ समझी वियो ऐं नाहिरी महीने में 3 ॾींहं थींदा आहिनि। हिन करे 3 नंढड़ा पन जा टुकड़ा कया ऐं हर हिक टुकड़े में 1 खां 3 ताईं नंबर लिखी करे 3 टुकड़ा सोरठ वांगुर ठाहे हिक खाली गिलास में 3 टुकड़ा विझी हुन गिलास खे हिलाए बाबा जन जे साम्हूं गिलास मां कढी विझी छॾिया। तॾहिं बाबा जन ने साम्हूं श्री जीवनदास जी आया ऐं चरण वंदना कंदे ऐं चिठियूं ॾिसी चयो त अॼु लकी नंबर कढनि था छा? इहो सोरठ जो खेल असांखे पहली बार तव्हांजे साम्हूं ॾिसण लाइ मिले थो। तॾहिं बाबा जन ने हुन 3 चिठियुनि मां हिक चिठी कढी जीवनदास जन खे हथ में ॾेई चयो त हे वठ मरण, इहो जनम ॾींहुं अथई असांजो। कॾहिं खां इहो मास्तर ऐं इहा धनी धोबियाणी असांजे पुठियां पिया आहिनि। तॾहिं जीवनदास जन ने चिठी खोली त उन ते 21 नंबर लिखियल हुयो। तॾहिं बाबा खे ॿुधायो। बाबा जन ने उहो नंबर पढ़ी चयो 21 आहे, बस 21 तारीख़ भी ॾिनी। मां हाणे वरी माखां न पुछंजो। तॾहिं साईं सूफी ईदनदास जन ने खिलंदे चयो त हे बालक मास्तर, हाणे ॿुधाए त हरदास जो जनम कॾहिं, कहिड़े महीने में, कहिड़ी तिथि ऐं कहिड़े सन में थियो आहे। तॾहिं इहो दासन जो दास बालक ने हथ जोड़े करे मथो झुकाए करे साईं जन खे चयो, साईं असां त मूर्ख आहियूं ऐं असांखे छा पतो, अनजान आहियूं। तव्हां असांखे पंहिंजे सही रास्तो ॿुधाए असांखे मार्गदर्शन कयो। तॾहिं बाबा साईं सूफी दरवेश सभिनी जन खे साम्हूं सॾे बाबा हरदास राम जन खे पासे में वेहण लाइ चयो ऐं फरमाइण लॻा, ॿार ॿुधो, हरदास जो जनम अंग्रेजी में सुबुह
6 खां 7 जे विच में थियो। हाणे हरदास जे चवण खां सिवाय मनाइजो न। चारे तरफ़ ताड़ियूं वॼाए वेठल बीठल सभु प्रेमी जय जयकार जा नारा लॻाइण लॻा। इन्ही तरह गुदड़ी वारे दरवेश जन जी जन्म जी तारीख़, तिथि, वक़्त, वर्ष, महीने जी जानकारी प्राप्त थी। पोइ हिकु ॾींहुं हिन दास ऐंशी ने नाल एजेंसी वारे महेश चावला खे बेनती करे 1904 जो पाकिस्तान मां पंचांग खणी पूज्य वरसी साहिब जी मीटिंग में सभई पंची, पंचायत, 4 मुखी हाजिर हुआ। 2 महाराज स्वामी ऐं सभई ट्रस्टी पूज्य सेवा मंडल जा ऐं नगर वासियुनि जे साम्हूं रात जो 10:30 वॻे परम पूज्य बाबा श्री हज़ूरी रूप बाबा गेलाराम साहिब जन जे साम्हूं कढी अची करे उहो पंचांग पढ़ी ॿुधायो। सभई मुखिया ऐं पंडित उन्हनि खे गौर सां पढ़ी ऐं ॿुधण लॻा। पढ़ण खां पोइ सभिनि ने हिकु साथ मिली करे चयो त पूज्य बाबा गुदड़ी वारे दरवेशजन जो जनम सही 5 डिसेंबर 1904 सूमर वक़्त सुबुह 6 खां 7 जे विच में थियो आहे। इहो हिकदम सही आहे। अॻिते तव्हां संगत संत मालिक आहियो। उन्ही वक़्त परम पूज्य बाबा हज़ूरी रूप बाबा गेलाराम साहिब जन ने वचन फरमायो त असां पंहिंजे मन सां कढंदासीं, असां पंहिंजे मन सां कंदासीं जेको अॼु ताईं उन्ही संतन जे मन सां तारीख़ बदिले करे जन्म उत्सव मनायो वेंदो आहे। बोल गुदड़ी वारे घनश्याम की जय। पूज्य बाबा गेलाराम साहिब की।